नामियारे आर्टिस्ट काशीगर लेखक काज़ी ख़िज़र हयात जी 2 वर्सी सिंधी अदबी संगत शाहपुर चाकर पारां प्रेस क्लब में मल्हाई वई, जंहिंमें शाइरनि, इल्मी अदबी शख़्सियतनि, लफ़्ज़नि ऐं शाइरी वसीले सिंध जी नाले वारी शख़्सियत काज़ी ख़िज़र हयात खे भेटा पेश कई। काज़ी ख़िज़र हयात घण रुखी शख़्सियत हुयो, जंहिंजो जेको आहे काउंटिंग करणु या उनजो जेको आहे हिसाब किताब करणु असांजे वस में न आहे। हिकु वक़्त में उहो बहितरीनु इंजीनियर बि हुयो। उनजा जेके बि तव्हां तामीराती कमु ॾिसो त उन में उनजी शानदार मोट मिलियल आहे। उन खां अलावा काशीअ जे फ़न सां जॾहिं हुन लऊं लॻायो 81-82 खां वठी वेंदे मरण घड़ीअ ताईं उन सां मोहबत निभाईंदो रहियो। ऐं हाला जा काशीगर कॾहिं बि पंहिंजो फ़न कंहिंखे न ॾींदा आहिनि, पर बाबा पंहिंजे नाले पुठियां काशीगर जो नालो हणाए फ़ख़ुरु महसूसु कंदो हो। ऐं उन खां अलावा इल्मी अदबी दोस्तनि सां बि मोहबत हूंदी हुयसि। 2 किताबनि जो तख़लीक़कार हुयो। असां सम्झूं था त इहो जेको हुनजी जाखोड़ या हुनजी इहा महिनत आहे जो हुन पंहिंजो हिकिड़ो मक़ाम ठाहियो आहे ऐं संदसि महिनत इहा जीअं हुनखे इन जॻह ते एतिरनि सारनि ख़ूबियुनि सां गॾोगॾु हिकिड़ो बहितरीनु इंसानु हुयो, बहितरीनु वालिद हुयो, बहितरीनु माइट हुयो ऐं हिकिड़ो हॾ ॾुखी हुयो जंहिंखे सिंध जो दर्द हो। प्रोग्राम सभु सकाफ़ती हुजनि, मज़हबी हुजनि, चाहे क़ौमी प्रोग्राम हुजनि, साईं हर दौर में हर वक़्त में इन्हनि खे मल्हाइण में अॻियां अॻियां हूंदो ऐं हुनजी हिकिड़ी वॾो हिकिड़ो नालो हुयो। साईं जेको हिन पंहिंजो नवाबशाह में शहीद बेनज़ीर यूनिवर्सिटी, कायदे यूनिवर्सिटी सां गॾोगॾु टंडो ॼाम यूनिवर्सिटी रिटायरमेंट खां पोइ ख़िदमत अंजाम ॾिनियूं। हुन सां गॾोगॾु सेवन शरीफ़ जी मज़ार ते जेको आहे उते बि साईं खे कमु मिलियो। इमाम बरी जी मज़ार इस्लामाबाद में हुई। साईं एतिरो हूंदो जो बग़ैर कंहिं सिफ़ारिश जे साईं जी शख़्सियत ऐं साईं जो जेको किरदारु हुयो ऐं साईं जी जेका क़ाबिलियत हुई उन ते साईं खे सिलेक्ट कयो वेंदो। साईं काज़ी ख़िज़र हयात जो जेको नालो आहे उहो इल्म अदब काशीगिरीअ जे हवाले सां सॼी सिंध में छा बल्कि दुनिया लेवल ते हिकिड़ो मशहूरु जेको नालो आहे। उनजो जेको कमु आहे उहो एॾो वॾो कमु आहे जंहिंजे हर हवाले सां उन ते हिकिड़ी PhD थी सघे थी। त असीं हिननि दोस्तनि खे जस ॾियूं था, शाबाश ॾियूं था जिन पंहिंजे मौसम खे यादि कयो। उन में हुनजी जेका शख़्सियत आहे ऐं हुनजे शख़्सियत जा जेके पहलू आहिनि उनखे उजागर कयो आहे। काज़ी साहिबु हिकिड़े ई वक़्तु हुन में जेके क़ाबिलियतूं हुयूं उहे इलाही हुयूं। मिसाल उहो आर्टिस्ट बि हुयो, त उहो इंजीनियर बि हुयो, त उहो काशीअ ते जेको हुनजो कमु आहे उहो वरी हिकिड़े कमाल जो आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका अहम आहे उहा इहा आहे त हिन पंहिंजी ज़िंदगीअ में हुनखे जेको कुझु पहुतो हिन खां उहो हुन कयो सभिनी हवालनि सां, माना इदारनि खे हुन एस्टेब्लिश कयो ऐं इदारनि खे उहे बिल्डिंगूं, उहे सलाहूं, उहे शयूं ठाहे ॾिनियूं जेको मिसाल आहे। साईं काज़ी ख़िज़र हयात हिकु ई वक़्तु इंजीनियर, आर्टिस्ट, लेखक हुयो। उन जूं जेके ख़िदमतूं आहिनि, हुन जूं जेके ठाहियल शाहकार तस्वीरूं आहिनि उहे अॼु बि सिकंदर आर्ट गैलरी में मौजूदु आहिनि। हुन पंहिंजी हिन सिंध धरतीअ लाइ जेकी कुझु कमु कयो आहे उहो तारीख़ में यादि रखियो वेंदो। हुन सिंध जी सकाफ़त खे ॾेह तोड़े परॾेह में मुतारिफ़ करायो ऐं उते बि हुन पंहिंजी सिंध जी, पंहिंजी धरतीअ जी नुमाइंदगी कई। काज़ी ख़िज़र हयात जेके बि तस्वीरुनि में रंग भरिया आहिनि उहे तस्वीरूं ॾिसण सां असांखे ईअं महसूसु थींदो आहे त ॼण उहे तस्वीरूं असां सां ॻाल्हाए रहियूं आहिनि। काज़ी ख़िज़र हयात जेका पंहिंजी वरी आत्मकथा लिखी आहे उनखे बि पढ़ण सां ईअं महसूसु थिए थो त ॼण असां हुन सां गॾु गॾु हलूं पिया ऐं हुनजे रस्ते में, हुनजी राह में। ऐं उन किताब खे पढ़ण सां जेसिताईं उनखे पूरो नथो करे माण्हू दिलि नथी चवे कंहिं बि पढ़ंदड़ खे, भले को बि पढ़ी ॾिसंदो त उनखे पूरे करण खां सवाइ अध में छॾे नथो सघे। छो त हुन किताब में हुन पंहिंजी ज़िंदगी जूं उहे यादूं कलमबंद कयूं आहिनि जेके हुन पंहिंजी सॼी ॼमार में जेको कमु कयो आहे, जेको ॾिठो आहे, जेको कयो आहे उहो सॼो हुन में तफ़सील सां ज़िक्र कयो आहे। ऐं उन किताब खे पढ़ण सां असांखे हिकिड़ी ईअं महसूसु थिए थो ॼण असांखे सिनेमा में कंहिं स्क्रीन ते का फिल्म ॾिसी रहिया हुजूं। काज़ी साहिबु जहिड़ो हिकिड़ो वॾो कदावर शख़्सियत सां असां पंहिंजी ज़िंदगी में मिलियासीं। छो त हीअ माण्हू जेके आहिनि से तारीख़ में हिकिड़ा वॾा किरदार थी रहिजी वेंदा आहिनि ऐं असांजी इहा ख़ुशनसीबी आहे जो असां संदनि ज़िंदगी में साणनि मिलियासीं। सिंध में हेड़नि तारीख़ी किरदारनि जी बाज़ाब्ता तौर ते हिकिड़ी अहिड़ी खोट पैदा थींदी पई वञे
ऐं उन्हनि खे जेकॾहिं अहिड़े नमूने सां जेकॾहिं भेटा ऐं ख़राज तहसीन पेश कंदा रहंदासीं असां सभु अदीब दानिश्वर कलमकार त ऐं यकीन सम्झां थो त उन्हनि जे जेको आहे सो अहिड़नि किरदारनि में हिकिड़ा बहितरीन तरीक़े सां उत्साह ईंदो। सिंध सुंहारी जी सूं काज़ी ख़िज़र हयात सिंध जो उहो जानदार किरदारु हो जंहिं धरती जी मिट्टी जी सुगंध खे महसूसु कंदे इहो फ़ैसिलो कयो त छो न हिन मिट्टी खे ॻोहे, हिन मिट्टी जी ख़ुशबू में उहे काशी जा नीरा रंग भरजनि ऐं उन्हनि रंगनि में बाकिरदार अनेक सियासी समाजी ऐं फ़नून लतीफ़ा जी शख़्सियतनि जा अक्स छापे उन्हनि खे ॾींहां ॾींहुं मुतारिफ़ कराए इहो ॿुधाइजे त सिंध जी मिट्टी मौसीक़ी इल्मु अदब ऐं फ़न केॾो न अज़ीम ऐं प्यारो आहे। कैमरामैन अज़ीज़ झुलण ऐं समर अब्बास सां गॾु हाकम नायाब, सिंध TV न्यूज़, शाहपुर चाकर।